जी सरकार पारां जेको आहे पेट्रोल जी क़ीमतनि में वाध जेका जे अंदर भी क़ीमत में वाध अची विया आहे। पेट्रोल पंपनि ते क़ीमत जेको आहे पेट्रोल जी 125 रुपया लीटर विकिरो कयो थो वञे। पेट्रोल जी मंसूआत जी क़ीमत वधण खां पोइ शहर जे अंदरि मुल्क जे अंदरि महांगाई जो तूफ़ान अची चुको आहे। तो जो मिसकिन माण्हू ग़रीब माण्हू पोरित माण्हू परेशान थियो आहे, छो जो पेट्रोल महांगे थियण खां पोइ अक्सर जेके खाधे पीते शयूं आहिनि जंहिंमें दाल हुजे, गिहु हुजे, खंड हुजे, खीर हुजे, ॿियूं जेके खाधे पीते शयूं महांगियूं थियनि थियूं, उनजे करे पेट्रोल महांगो करण सां उहे शयूं बि महांगियूं थी वञनि थियूं। हितां जो माण्हू मिसकिन माण्हू ग़रीब माण्हू इंतिहाई भोगे थो। जॾहिं ही गवर्नमेंट न आई हुई, PTI जी गवर्नमेंट मुल्क में न आई, त हिन गवर्नमेंट वॾा जेका ऐलान कया हुआ, वॾियूं दावाऊं कयूं हुयूं त मुल्क जे अंदरि आवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो, माण्हू सस्ता बि कई वेंदी, ऐं जेको आहे जेके करप्ट माण्हू आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। हिन वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो हो त जेकॾहिं पेट्रोल जी क़ीमतूं वधनि त ॼण चइजे त वज़ीर आज़म चोर आहे। पर हिते हिन गवर्नमेंट इहो दावाऊं त कयूं हुयूं, पर उन ते पंहिंजो पूरी न आहे लथी। मुल्क जे अंदरि महांगाई आहे, मुल्क जे अंदरि ॾाढी महांगाई सोनामी अची चुकी आहे। ग़रीब माण्हू परेशान आहे, कजे त छा कजे। माण्हुनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म खे घुरिजे त महांगाई ते कंट्रोल करे, जीअं ग़रीब माण्हू पंहिंजी ॿिनि वक़्तनि जी मानी कमाए सघे, खाए सघे। ऐं पेट्रोल महांगी थियण सां हर शइ महांगी थी वञे थी। जी